समाजी भलाई वारे खाते थरपारकर पारां अॼु में इस्तेहसाल कश्मीर डे जे हवाले सां नेशनल बैंक मिठी खां कश्मीर चौक ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर व्यास अहमद शेख, ADC 2 मोहम्मद उस्मान खासखेली, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मिठी मनोज कुमार मल्लाणे, DHO डॉक्टर लेखराज सारंगाणी, समाजी भलाई वारे खाते जे डिप्टी डायरेक्टर खेनराज ऐं ॿियनि कई। रैली जी पुॼाणी ते ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज़ अहमद शेख चयो त इंडिया कश्मीरनि ते जेके ज़ुल्म करे रहियो आहे उहे मज़म्मत जोॻा आहिनि। भारत अॼोके ॾिहाड़े ते कश्मीर जी आज़ाद हैसियत ख़तमु करे उन खे पंहिंजे मुल्क जो हिसो करार ॾिनो, तंहिं करे असां अॼोके ॾींहं खे कारे ॾींहं तौरु मल्हायूं था। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे DHO डॉक्टर लेखराज सारंगाणी चयो त केॾे न ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त केतिरनि ई सालनि जो अरसो गुज़रण ऐं अक़वाम मुतहिदा जी पास कयल करारदादुनि जे बावजूदि भारत पंहिंजी हठ ऐं होड़ ते क़ाइमु आहे, जंहिं लाइ आवाज़ उथारींदा रहंदासूं। इन मौक़े ते ADC 2 मोहम्मद इस्माइल खासखेली, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी डॉक्टर मनोज कुमार मल्लाणी ॻाल्हाईंदे चयो त भारत अॼु खां 4 साल पहिरियां कश्मीरनि ख़िलाफ़ शर्मनाक कार्रवाई कंदे उन्हनि खे बुनियादी आइनी हक़नि खां महरूम करे छॾियो, जेको कश्मीरनि जी नसलकुशी जे मुतरादिफ़ आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची